खुदा फरमायो थे त छा हू इहो नथो ॼाणे त जे ख़ुदा जो बकाफ़ाती कानून उन जे ज़रे पुरजे जी चुरपुर में मौजूद आहे। हाणे ही केॾी हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे त माण्हू जेको कुझु करे थो उहो भले ॿी दुनिया खां लिकी वञे, पर घटि में हुनखे उन माण्हू खे ख़बर आहे त उहो छा थो करे। ऐं हर अमल जो जेको रद्द-ए-अमल आहे उहो हर हाल में निकिरे थो। पर फ़र्ज़ु करियो त हिकिड़ो माण्हू आहे उहो बाहि में हथु विझे या न विझे, इहो हुन माण्हू जी मर्ज़ी आहे। पर उहो माण्हू जेकॾहिं बाहि में हथु लिकी विझे थो त बि सड़ंदो, छो इहो कानून आहे, इहो बाहि जो कानून आहे, बाहि साड़ींदी। पोइ उहो उन में जेकॾहिं को ग़रीब माण्हू हथु विझे थो उहो बि सड़ंदो, पर जेकॾहिं को करोड़पति माण्हू हुन में हथु विझे थो त उहो बि सड़ंदो, छो त इहो ख़ुदा जो कानून आहे। ऐं ख़ुदा जे कानून ऐं वही जी ख़ुसूसियत ई इहा आहे त उहो अटल थो थिए, उहो तब्दील नथो थिए। माण्हू जा क़ाइदा कानून आहिनि उहे तब्दील थींदा रहनि था, माण्हू रोज़ानी कानून ठाहिनि था, पोइ जेकॾहिं हुनजो मफ़ाद खे टकराए अचे थो त वरी हुन मफ़ाद कानून खे टोड़े थो। अहिड़ा हाकिम अचनि था, उहे पंहिंजा कानून टोड़ीनि था, अॻियनि जा जेके कानून आहिनि उनखे रद्द था कनि, वरी पंहिंजा नवां कानून था जोड़नि, ऐं पोइ वरी ॿिया हाकिम, इहो सिलसिलो हिकिड़ो हलंदो थो रहे। पर माण्हू पंहिंजो पाण खे अकुल कुल सम्झे थो ऐं ॿिए कंहिंखे का अहमियत कोन थो ॾिए। जेकॾहिं इहे ई सभई माण्हू सोच वीचार करे, सलाह मशवरो करे, पंहिंजे मफ़ादनि जा, पंहिंजे नुक़साननि जा हिसाब किताब करे जेकॾहिं को अमल कंदो त उनजो नतीजो बहितर निकिरंदो। छो त जेको बदिले जो जेको कानून आहे ख़ुदा जो, उन खां दुनिया जो को बि माण्हू, दुनिया जी का बि शइ बची नथी सघे, छो त इहो हिकिड़ो कानून आहे, मकाफ़ात जो कानून। तव्हां कणिक पोखींदो, जव कोन लड़ंदो, तव्हां कांडेरा पोखिया आहिनि, तव्हां गुलाब कोन चूंडींदो। माना माण्हू इन जो असुल मक़सदु इहो आहे त माण्हू जेको अमल करे थो उहो रिकॉर्ड थींदो रहे थो, उहो ख़ुदि माण्हू जे वजूद में, माण्हू जे शऊर में, माण्हू जे दिमाग़ में, माण्हू जी जेका दुनिया आहे अंदर जी, उन में उहे सभु शयूं रिकॉर्ड थींदियूं वञनि थियूं, ऐं जेका काइनात आहे उन में बि उहे सभु शयूं रिकॉर्ड थियनि थियूं। पर हर माण्हू ॾोह करे थो या का बि ग़लती करे थो त उहो सम्झे थो त आउं लिकी वेंदुसि। उहो भले लिकी वञे, पर उहो जेको अमल कयो आहे, जेको ख़राबु अमल कयो आहे, उन जो नतीजो निकिरंदो तॾहिं उहो पुछ पुछा त थींदी ज़रूरु इहो अमल कंहिं कयो आहे, ऐं लाज़मी उहा ॻाल्हि ज़ाहिर थी पवंदी। ऐं जेकॾहिं कंहिं माण्हू सुठो अमल कयो आहे, उहो माण्हू पंहिंजो पाण खे लिकाए थो। अहिड़ा तमामु भला माण्हू दुनिया में आहिनि, दुनिया में थी गुज़रिया आहिनि, पंहिंजो पाण भुलाए विया पर जग खे जरकाए विया। अहिड़ा माण्हू तमामु घणा दुनिया में थिया आहिनि। त जॾहिं सुठे अमल जो सुठो नतीजो निकिरंदो, ख़राबु अमल जो ख़राबु नतीजो निकिरंदो, इहो हिकिड़ो ख़ुदा जो बकाफ़ात जो कानून आहे, बदिले जो कानून आहे। हिकिड़ो माण्हू ॾोह करे थो, उनखे उनजी सज़ा मिलंदी। सोसाइटी जेकॾहिं सगारी आहे, उन में को क़ाइदो कानून आहे, ऐं उन जा जेके हाकिम उहो उनखे अमल कराए सघनि था त उनखे बिल्कुलु सज़ा मिलणु खपे, खुले आम मिलणु खपे। पर जेकॾहिं उन्हनि खां बची थो वञे, ॿ टोकर ॾेई छॾाए थो वञे या ज़ोर बार करे छॾाए थो वञे, त ख़ुदि उन माण्हू खे पंहिंजे अंदर जी जेका पीड़ा आहे उहा ई मारे छॾे थी। ऐं उनजा जेके मुसलसिल जेके असर आहिनि उनजी ज़ात ते पवनि था, उनजे घर ते पवनि था, उनजी सोसाइटी ते पवनि था, ऐं ज़रूरु उनखे नुक़सानु थिए थो। त ख़ुदा फरमाए थो त छा हू इहो नथो ॼाणे केरु जेको माण्हू न पाण चङा कमु थो करे, न को ॿिए खे चङा कमु करणु ॾिए थो, ऐं झलींदो रहे थो ॿियनि माण्हुनि खे रोके थो चङा कमु न करे। जीअं ख़ुदा जो मकाफ़ाती कानून उन जे ज़रे पुर्जे जी चुरपुर में मौजूदु आहे। शाह साहिब कहिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त पाणी मथे झूपड़ आहे, मुंहुं कुंजल आहे। माना असां दरिया जे कंधी ते असांजा घर आहिनि, पाणी ते झूपड़ा आहिनि, दरियाहनि ते असांजा झूपड़ा आहिनि, पोइ असीं उन मञूं था। माना असां वटि हेॾो इल्मु बि मिली वियो, असांखे हेॾो शौक़ बि मिली वियो हलियो, हेॾो साथ बि मिली वियो हलियो, हेॾी संगत बि मिली वई, हेॾी तरकीब थी वई, हेॾी सभु शयूं थी वई।
पोइ बि जेको आहे असां लोड़ियूं था पिया, छा हू इहो नथो ॼाणे त जे ख़ुदा जो मुकाफ़ाती कानून उनजे ज़रे पुर्दे में मौजूदु आहे त ही जेको असल में साह आहे वॾो सुपिनो। साह माण्हू खे केतिरो वेझो आहे माण्हू खे ख़बर न आहे। माण्हू जे वजूद जूं अहिड़ियूं ख़ूबसूरतियूं आहिनि, हाणे इहा साह जी नाली आहे, हुन मां साह कीअं थो अचे कीअं थो वञे, माण्हू सोचे नथो वञे। इहा ख़ुदा जी कुदरत आहे। इन ते माण्हू खे कीअं कमाइणो आहे, पोरियो करिणो आहे, इज़त जो पोरियो करिणो आहे, हाणे इहे सभु माण्हू जे साह माण्हू कीअं थो खणे, केॾी महिल थो खणे, इहो माण्हू जे वस जी ॻाल्हि कोन्हे का। उहो केतिरो वेझो माण्हू खे आहे, पर उन खां बि वेझो आहे ख़ुदा जो कानून। माना उहो जेके बि माण्हू जे वजूद में जेके सेल आहिनि या जेके घरड़ा आहिनि, ऐं उन्हनि सभिनी में उहो जेको माण्हू सोचे थो, माण्हू जो जेको दिमाग़ आहे उहो उन सभिनी में मौजूदु आहे। माना उहा पंहिंजी जाइ ते हिकिड़ी अलॻि हिकिड़ी दुनिया आहे, अलॻि हिकिड़ी काइनात आहे। इन खां पोइ माण्हू उहे सभु शयूं जॾहिं गॾिजनि थियूं तॾहिं उहो माण्हू जी जेका बॉडी आहे उहा फंक्शन करे थी, उहो सिस्टम हिकिड़ो ठहे थो। उन खां पोइ उहे सभई माण्हू जेके आहिनि, उहे सभई माण्हू जॾहिं वरी पाण में गॾिजनि था, हर को माण्हू पंहिंजो पंहिंजो फर्ज़ पंहिंजे सलाहियतनि मुताबिक़ अमल करे थो, पंहिंजो फर्ज़ निभाए थो, अमल थो करे थो, उनजा नतीजा ॾाढा ख़ूबसूरत निकिरनि था। पर जेकॾहिं माण्हू जे वजूद में हिकिड़ा करोड़ सेल आहिनि, उनमें जेके आहिनि से 90 लख सेल आहिनि उहे कमु कोन था कनि, सिर्फ़ु 10 लख जेके सेल आहिनि उहे कमु कनि था, उहो माण्हू बीमार थी पवनि। हिते असांजी सोसाइटी जी छा सूरत आहे? माना हिकिड़ा माण्हू आहिनि जेके तमामु घणो कमु था कनि, उन्हनि माण्हुनि खे मिले कुझु कोन थो। हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेके कमु कनि ई कोन था, उहे अयाशूं कनि था, ऐं उहे इहे मफ़रूज़ा ठाहे वेठा आहिनि त या उन्हनि जी क़िस्मत अहिड़ी हुई, या उन्हनि खे वॾा ॾेई विया आहिनि, वॾनि जी दौलत आहे। ऐं वॾा त कीअं आया आहिनि उहा सभिनी खे ख़बर आहे, सभु अलफ़ आयो आहे हर को माण्हू, कुझु बि केरु कोन खणी। हींअर जेके ॾाता पाण खे सॾाइनि था, जेके बादशाह सॾाइनि था, जेके धरती जा धणी पाण खे सॾाइनि था, उन्हनि माण्हुनि जा वॾा हाल हारी हुआ, ॻोल्हा कंदा हुआ, मज़ूरियूं कंदा हुआ उहे माण्हू। अॻे छा हो, पोइ हिते वेंदासीं त माण्हू शिकार करे खाईंदा हुआ माण्हू। मायूं वीचारियूं उहे जेको आहे सो कंदियूं हुयूं, इहे पाड़ूं गॾु कंदियूं हुयूं, इहे जेको आहे सो भाॼियूं पोखींदियूं हुयूं, ऐं मर्द इहे शिकार कंदा। इहे असांजो जेको सफ़र आहे, असां जंहिं ॾाके ते पहुता आहियूं उनखे तमामु घणी महिनत थी आहे, उनखे तमामु घणी उनखे जेको इंसान ज़ात खे तकलीफ़ पहुती आहे। तंहिंजे करे इंसान ज़ात खे उहो सॼो पोरियो मञणु खपे ऐं उनखे कढणु खपे। ऐं अॻिते बि दुनिया अञा अलाए केॾांहुं वेंदी, अञा अलाए केॾी तरक़ी दुनिया खे करणी आहे। असांजे वॾनि जेके तकलीफ़ूं ॾिठियूं उहे असांखे यादि आहिनि, असांजो औलाद तसवर नथो करे सघे। असांजे औलाद खे जेके ख़ुशियूं मिलियूं या उनखे जेके शयूं मिलियूं आहिनि, सहूलियतूं जेके मिलियूं आहिनि या जेके मौक़ा मिलिया आहिनि, थी सघे थो उन्हनि जो जेको औलाद आहे उनखे तमामु वॾा मौक़ा मिलनि, पर उहो तॾहिं थींदो जॾहिं अहिड़ो सिस्टम हूंदो जंहिंमें ग़रीबनि जा ॿार बि पढ़ी सघनि। हिते जेको हारी आहे तमामु घणो कमु करे थो, मज़ूर तमामु घणो कमु कनि था, पर उहे पंहिंजे औलाद जो इलाजु नथा कराए सघनि, पंहिंजे औलाद खे पढ़ाए नथा सघनि, पंहिंजे लाइ घर नथा ठाराए सघनि। जॾहिं मींहं जी मौसम अचे थी त सुहिणी रड़ जी कलियूं थियूं कमनि, उहो माण्हू जॾहिं घोड़ थो ॿुधे, घमसान थो थिए, जॾहिं मींहुं थो उथे तॾहिं माण्हू जो कलियूं ॾकनि थियूं, माण्हू जो वजूद ॾके थो, माण्हू खे तकलीफ़ थिए थी माण्हू खे। तंहिंजे करे हीउ जेको ख़ुदा जो जेको कलाम आहे, जेको हीउ जेको लतीफ़ चए थो साह ओलो सुपिनो, माना ख़ुदा तव्हांजे साह खां बि वेझो आहे। हाणे ॾिसो केॾी ख़ूबसूरत तर्जुमो छा असां क़ुर पाक जो असांखे करे ॾिनो त वनहन अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद। ख़ुदा चवे त तव्हां मूंखे केॾां था ॻोल्हियो, ॻोल्हबो त उन शइ खे आहे जेका विञाइजी वेंदी आहे। हीअ त साह ओॾो सुपिनी, साह खां बि वेझो आहे सुपिनी। ऐं ख़ुदा जो फरमाए त वनहन अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद, ऐं तव्हांजे शहर खां बि वेझो आहियां, माना तव्हांजे वजूद खां बि तव्हांखे वेझो आहियां, माना त माण्हू उन में शामिल आहे। माना एतिरो वेझो जेको आहे जेका शइ हुजे उनखे माण्हू ॻोल्हींदो कीअं। ऐं लतीफ़ त चवे थो त नाए नेण निहार त तो में देनो दोस्त जो, या अञा कीअं दम न सुञाणनि दाऊं कनि मुठनि जी। माना असीं सुञाणूं कोन था, असांखे ख़बर कान थी पए, असांखे इल्मु कोन्हे, उहो असांखे अखर कोन्हे, असांखे उहा टल कोन्हे का। ऐं उहो ख़ूबसूरत इल्मु हुजे त घटि में घटि असांखे इहे रड़ियूं करणियूं कोन पवनि, असांखे घटि में घटि घोड़ा करणी कोन पवे। ख़ुदा फरमाए थो त छा हू ईअं सम्झी वेठो आहे त हीअ जेका ख़ुदा जी जेका इंसान ते जेका कावड़ आहे, इहा ॾिसो इन जे लाइ आहे इन मंझां
माण्हू पंहिंजो पाण खे नुक़सान पहुचाए थो, उनजे करे ख़ुदा खे सम्झाए थो त छा हू ईअं सम्झी वेठो आहे त हू सदाई ईअं कंदो रहंदो ऐं खेसि आखण चाखण वारो को बि पैदा कोन थींदो। हरगिज़ न। ख़ुदा चवे थो त हरगिज़ न। माना अॻे बि अहिड़ा माण्हू पैदा थिया आहिनि जिन माण्हू चयो आहे ख़बरदार, खाणीअ में खायो, मुठीअ मंगर वञो, हेकर उझायो ॾेई बुर लोहार जी, बीहो ॻाल्हियूं कंदासीं, साई पटियो। ही मुसलसिल तव्हां मारियो था, मुसलसिल असांखे तबाह था कयो, असीं अॻे ई सड़ियल आहियूं। रती चयो खाणीअ मुख आहियो, असीं अॻे ई सड़ियल आहियूं, असांखे वधीक छो था साड़ियो। मुठीअ मंगर वञो, असीं अॻे फाथा पिया आहियूं। अलाह केतिरा क़ैद आहिनि, अलाह केतिरा भाव आहिनि, केतिरा ज़िंदगी जो क़ैद आहे, ॿिया तमामु घणा जेका क़ैद आहिनि असीं फासी विया आहियूं। असांखे घणो घणो न फासायो, घणो न साड़ियो, साही ॾियो। जेकॾहिं तव्हांखे असांखे साड़िणो ई आहे, मारणो ई जेकॾहिं असांखे आहे, जेकॾहिं खाइणो ई आहे, इस्तेमाल ई करिणो आहे, त हे करो, उझायो ॾेई बुर लोहार जी। लोह जॾहिं तपी वेंदो आहे तॾहिं लोहार उनखे बुर ॾींदो आहे, उनखे छॾो हणंदो आहे, साही पटींदो आहे। तव्हीं साही बि कोन था पटियो। ऐं ख़ुदा केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि थो करे असांजे लाइ, ऐं ॿुधाए थो त ख़बरदार थियो जेकॾहिं हू पंहिंजे उन रविश ते रहियो, पोइ भले हू केॾो वॾो ज़ोरावर लाट साहब छो न हुजे, या धन दौलत जो धणी ऐं इक़्तिदार ऐं हुकूमत जो साहिब, असां उनखे अहिड़ो त लोभ कंदासीं जो हू चुरी बि कोन सघंदो। हाणे इहो तव्हां उमर बादशाह खां शुरू थियो, मारवी खां शुरू थियो, या अॼु जे बादशाहनि ते तव्हां अची वञो त जॾहिं बि ज़ुल्म थियो आहे, जॾहिं बि कंहिं ॾोह कयो आहे, जॾहिं बि का ग़लती कई आहे, त उनखे सज़ा मिली आहे। अच्छा कोट पटन में थो उमर अदाए। हाणे 250 साल अॻु में हिकिड़े माण्हू हिकिड़ो अहिड़ो ख़ूबसूरत नक्श चिटियो आहे, जेको 1000 साल अॻु में हिकिड़ो क्राइम थियो आहे, हिकिड़ो ॾोह थियो आहे, हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। ऐं उन माण्हू जी तबाही जेका आहे उन जा सबब बि ॿुधाए थो, ऐं उहा तबाही जेका थी उहा कीअं थी, छाजे करे थी, उनजो रवैयो छा हो, उनजे लाइ गुंजाइशूं कहिड़ियूं आहिनि बादशाहनि जे लाइ, उहे बि लतीफ़ साहब ॾाढियूं चिटियूं करे ॿुधाए थो। ऐं ख़ुदा बि इंसाफ़ जी ॻाल्हि बि करे थो ऐं उन फज़ल जी ॻाल्हि बि करे थो, उनजे लाइ बि कंडीशन्स रखियूं आहिनि। हाणे हीअ ॻाल्हि कहिड़ी जॻह सां अलाह ख़ूबसूरत कई, सवेर पढ़ीसीं मतो आई मछ थुला थो थूना हणी तोजा भाई अछ ते पाणी पुना ॾींहड़ा। ऐं हिकिड़ो बादशाह जो ॿुधाए थो त अच्छा कोट पटन में। हाणे अॼु बि असीं सॼी दुनिया ते नज़र फेराईंदासीं त जेके बादशाह आहिनि, जेके हाकिम आहिनि, जेके दौलतिया, जेके दौलतमंद जेके माण्हू आहिनि, उन्हनि माण्हुनि जी इहा ई कोशिशि आहे पंहिंजो पाण खे ठाहियूं, मिल्कियतूं अचनि असां वटि। अच्छा कोट पटन में मैदान आहिनि, बड़बग बयाबान, उते बि कोशिशूं कनि था पंहिंजा जेको हथ ठाहिनि, उते महिलातूं ठाहिनि, पर ॿियनि जे लाइ हुननि जो रवैयो छा आहे? ग़रीब माण्हू सां हुननि जो रवैयो छा आहे? आम जेका ख़ुदा जी ख़ल्क़ आहे, जेको ख़ुदा जो जेको अवाम आहे, जेको उन्हनि जे आसिरे जेको आहे, जिन हुनखे ताक़त ॾेई छॾी, जिन हुनखे वोट ॾेई छॾियो, उन्हनि माण्हुनि ॾांहुं हुननि जो रवैयो छा आहे? अच्छा कोट पटन में माना वाइट हाउस ठाहिनि था माण्हू, अच्छा कोट पटन में तो उमर अदाए, दमरियो ॾे धणी तो छाजो छॾाए। हीअ जेके ॾे जा धणी जेके पाण खे सम्झनि था, जेके बादशाह ज़बरदस्ती जेका सो बादशाह बणिजी वेही रहिया आहिनि, या माण्हुनि उन्हनि खे जेका सो बादशाह बणाए छॾियो आहे, ऐं बादशाह माण्हुनि खे अञा सुठा माण्हू कोन था मिलनि, या ख़ुदि उहे माण्हू अञा सुठा थियणु, सुठा ऐं सगारा थियण जे सक में न आहिनि। मतिलबु उन्हनि माण्हुनि जो आम माण्हू ॾांहुं, आम रियत ॾांहुं रवैयो छा आहे, उहा ॻाल्हि लतीफ़ साहब जेका 250 साल अॻु में असां वटि जेका सो रक़म करे वियो आहे, लिखी वियो आहे त ॾमरियो ॾे धणी थो छाजा छॾाए। जेके घर जेके माण्हू जा आहिनि, छाजा जेके आहिनि, माण्हुनि जा जेके झूपड़ा जेके आहिनि, ग़रीब मिसकिन माण्हुनि जा, उहे छॾाए थो पियो। छो त उते जेको आहे सो होटल ठाराइणा आहिनि, उते मार्केटूं ठाराइणियूं आहिनि, उते जेको आहे सो रोड ठाराइणा आहिनि, पुलियूं ठाराइणियूं आहिनि, पर हू जेको माण्हू जेका तव्हीं घर छॾायो था, उन माण्हू खे घर ठाराए थो ॾियो। उन माण्हू खां घर छा कसियो? हीअ माण्हू जी वॾे खां वॾी दौलत, वॾे खां वॾी मीरास, वॾे खां वॾी दुनिया जेका आहे उहा घर त आहे। ऐं इहा ई माण्हू जी दुनिया आहे। जेकॾहिं माण्हू खां दुनिया किथे छॾींदा
तो उनजा ॿारड़ा की गुज़ारींदा उनजा ऐं हींअर दुनिया माण्हू घरनि खां बग़ैर जेके गुज़ारीनि था पिया दुख दुख में गुज़ारीनि था पिया उहा ख़बर उन्हनि माण्हुनि खे ख़ुदा जो जॾहिं कानून लागू थींदो तॾहिं को बि माण्हू बुखियो न रहंदो। जेकॾहिं दरिया जे किनारे ते जेकॾहिं को कुतो थो बुख मरे उन वक़्त जे ख़ुदा जे बादशाह खां पुछाइणो थो थिए त इहो कुतो ख़ुदा जी बादशाही में छो बुख हो। त जॾहिं ख़ुदा जी बादशाही क़ाइमु थींदी त इहे सभई जेके इहे मसइला ई न हूंदा इहे सभु ॻाल्हियूं ख़तमु थी वेंदियूं हलियूं। त छा ख़ुदा ईअं सम्झे थो त इहे माण्हू सदाईं ईअं कंदा रहंदा। हकीम साहिबु चवे थो त ॾमियो ॾे धणी तो छाजा छॾाए पर इहा ॻाल्हि हू नथो सम्झे भोरो ईअं न भाए त लोक लाॾाऊ साथड़ो। भोरो जेको आहे माना माण्हू हाणे इहो बादशाह जे लाइ हिकिड़ो सुठो रवैयो आहे सुठो सवण आहे। जेके माण्हू ॾोहारी हुआ जेके माण्हू बदमाश हुआ जेके माण्हू गुॾा हुआ जेके माण्हू ताक़त जे ज़ोर ते हलंदा हुआ उन्हनि माण्हुनि इहा ॻाल्हि जॾहिं सम्झी वरिती आहे त न हाणे असां सभिनी माण्हुनि खे तब्दील थियणु खपे सभिनी माण्हुनि खे हिक ॿिए खे बख़्श करणु खपे हिकु माफ़ करणु खपे त उनजे लाइ नथी हिकिड़ी गुंजाइश रखी आहे ऐं उनखे भोरो सम्झे थो माना भुलियल सम्झे त भोरो ईअं न भाए त लोक लाॾाऊ साथड़ो ही सॼो लोक आहे उहो लॾींदो तूं बि हिकिड़े ॾींहुं लॾे वेंदे हलियो तंहिंजे करे तोखे ख़्यालु करणु खपे तोखे ज़ुल्म न करणु खपे। ऐं ख़ुदा फरमाए थो त हू कूड़ो उहे सभई माण्हू जेके ज़ालिम आहे उहे माण्हू जेके माण्हुनि खे ग़ुलाम बनाइनि था उन्हनि उहे माण्हू जिन जो मक़सदु ई रुॻो दौलत कमाइणु आहे ऐं रुॻो भई ज़ुल्म जो जेको सिस्टम आहे उहो क़ाइमु रखिणो आहे माण्हुनि खे रुॻो नौकरियूं ॾियणियूं आहिनि रुॻो माण्हुनि खे कूड़ा दोलाप ॾियणा आहिनि उन्हनि जे लाइ ख़ुदा फरमाए थो त ही कूड़ ॻाल्हाए ख़ुदा जी पालनहारी वारे नज़रिए खे कूड़ो करणु आहे छो त ख़ुदा चए थो त हीअ धरती सभिनी जी आहे हीअ वसीला सभिनी जा आहिनि हीअ हवाऊं सभिनी जूं आहिनि हीअ रोशनियूं सभिनी जूं आहिनि हीअ चवे थो न हीअ दुनिया असांजी आहे तव्हां असांजा ग़ुलाम। ख़ुदा चवे थो त हीअ कूड़ ॻाल्हाइणो ख़ुदा जी रबूबियत ख़ुदा जी रज़ाक़त ऐं ख़ुदा जी पालनहारी वारे नज़रिए खे कूड़ो थो करे उनखे कूड़ो करण वारो आहे असांजे कानून जी भंचड़ी करणु असांजा कानून तोड़े थो असां जेके कानून ठाहिया आहिनि उन कानून जे ख़िलाफ़ थो हले ॾोह जो ॾोहारी इहो ॾोह जो ॾोहारी आहे मुजरिम आहे हू पाण खे अलाए छा थो सम्झे माना इहो ख़ुदा सुवाल छॾियो आहे पंहिंजे नबी खे फरमाए थो त हीउ जेको माण्हू जेको ज़ालिम आहे जेको ज़िद करे बीठो आहे जेको शैतान थी वियो आहे जेको ख़तरनाक थी वियो आहे सोसाइटी जे लाइ अज़ाब बणिजी वियो आहे इनखे हिकिड़े ॾींहुं हलियो वञिणो आहे। भलो भलो बांड लुड़ी लहरनि विच में बांड लुड़ंदो पिया आहियो सोणी हुन खां पुछो कंधी ते वञ त केॾी तुंहिंजी ताक़त हुई किथे तुंहिंजूं पाड़ियूं किथे तुंहिंजा बांड तूं चवंदो आहे त मुंहिंजो पाड़ू ज़मीन में आहिनि मुंहिंजा अबा ॾाढा वॾा आहिनि मुंहिंजी मोरूसी मिल्कियत आहे ऐं हीअ जेके तुंहिंजा पांदूरा आहिनि तुंहिंजा पुट पोटा ऐं तुंहिंजा वास्ता इहे सभु केॾा विया। हाणे उहो हिकिड़ो माण्हू तबाह थो थिए पियो हिकिड़ो उनखे मुखातिबु आहे उनखे हिकिड़ो बादशाह आहे उहो लिखे थो उनखे लिकण जी जाइ कोन थी मिले हिकिड़ो बांड आहे जेको कंहिं ज़माने में जेको आहे उहो बादशाह हो कंधी ते बीठो हो जेको आहे उन ते दुनिया जेको आहे उनखे ॾिसण ईंदी उहो जॾहिं ॿुधे थो त लथी उनखे मुखातिबु भलो भलो बांड लुड़ी लहरनि विच में किथे तुंहिंजूं पाड़ूं किथे तुंहिंजा बांड के सटाणे सां अची ॻोल्हे हार में हीउ ॾाढो सटाणो हीउ मकाफ़ाती अमल आहे तव्हां जेके धंधा कया उनजा नतीजा तव्हांखे मिली विया हुनखे चओ ख़ुदा फरमाए थो ख़ुदा महिरबान आहे ख़ुदा रहमान आहे वाझारो आहे ख़ुदा कहार बि आहे ऐं ख़ुदा जबार बि आहे इहे सभई ताक़तूं ख़ुदा जूं आहिनि ऐं ख़ुदा हकीम आहे ऐं ख़ुदा ॿुधाए थो त हुनखे चओ त मैदान में अचे ख़ुदा चओ त हुनखे चओ हाणे इहो कंहिंखे थो चओ माण्हू खे थो चवे माना उन माण्हू खे चओ त मैदान में अचे जेको सर्कस आहे जेको ज़ालिम आहे माना इहा जेका जंग आहे ख़ुदा जी इहा माण्हू खे विढ़णी हुनखे चओ त मैदान में अचे ऐं पाण सां गॾु उन्हनि हिमायतनि खे बि वठी अचे ॿिए पासे असां उन्हनि खे हकल कंदासीं जेके हक़ ऐं सदाकत जे तहफ़ुज़ लाइ हर मुखालफ़त जो मुक़ाबिलो करण लाइ हर वक़्तु तयारु रहनि था। हाणे उहो कहिड़ा आहिनि जेके ख़ूबसूरत माण्हू उहे भला माण्हू उहे सघारा माण्हू ख़ुदा उन्हनि जा क़दर जोड़े थो उन्हनि ख़ूबसूरत माण्हुनि जा उन्हनि सघारा माण्हुनि जा हाणे उन्हनि खे ख़ुदा चए थो असीं बि चवंदासीं अचो मैदान ते जेकॾहिं हक़ ते आहियो वतवासो बिल हक़ वतवासो बिल सब्र
जेकॾहिं हक़ ते आयो त पंहिंजे ताक़त जो मुज़ाहिरो कयो। हाणे अचो मैदान ते, ॿिए पासे असां उन्हनि खे हक़ल कंदासीं जेके हक़ ऐं सदाकत जे तहफ़ुज़ लाइ हर मुखालफ़त जो मुक़ाबिलो करण लाइ हर वक़्तु तयारु रहनि था, त जीअं हू उन्हनि दुश्मन क़ुवतनि खे हटाए पोइ करे सघनि। उहे माण्हू जेके चंबड़ी वेही रहनि, उहे जेको अज़ाब बणिजी विया हुया, धरती ते जेके भाउ बणिजी विया हुया, सॼी धरती ते सॼी दुनिया में अहिड़ा माण्हू आहिनि जेके माण्हू मुतरफ़ीन आहिनि, जिनखे ख़ुदा चवे थो जेके अयाश आहिनि, जिन माण्हुनि जी ज़िंदगी जो मक़सदु ई इहो आहे त दौलतूं कमाइनि। उहे जेको आहे दौलतूं कमाइनि, वैलुले कुल्ले हुमज़तो लुमज़तो जमा माल वअददो। ख़ुदा चवे थो उहे सभई वैल में हलिया वेंदा, जेके फोर उहे लुटेरा आहिनि, जेके ज़ालिम आहिनि, जेके जाबर आहिनि। छो त ख़ुदा ॿुधाए थो त ज़िंदगी जो मक़सदु इहो सम्झो आहे त उहा दौलत मिलणी आहे ऐं हुन खां पोइ उनखे ॻणींदो रहणो आहे। ख़ुदा चवे थो त न, ईअं न आहे। ख़ुदा चवे थो उन करे ए रसूल तोखे उनजी का बि कान कान्हे। माना ही कीअं ख़ुदा पंहिंजे रसूल जी तरबियत करे थो, पंहिंजे लीडर जी कीअं तरबियत करे थो त किथे हू लुॾी न वञे ऐं हू ख़ुदा जे उन्हनि कानूननि ते हले ऐं पंहिंजो पाण खे ख़ुदा जे हवाले करे छॾे। तोखे उनजी का बि कान कान्हे त तूं उन्हनि माण्हुनि सां कंहिं क़िस्म जी मसलहत या मफ़ाहमत करे। बिल्कुलु सॼी दुनिया सां गॾिजो। असीं सभई चाहियूं था सभई माण्हू गॾिजनि, पर उसूलनि जे बुनियादनि ते गॾिजनि। जेकॾहिं गैर उसूली तौर ते गॾियासीं, उसूल क़ाइमु न कयासीं, क़दुरु क़ाइमु न कयासीं, लेखा चोखा न कयासीं, सफ़ाइयूं न कयूंसीं, जेकॾहिं मुनाफ़िक़त कईसीं, मसलहत कईसीं, त हिकिड़े ॾींहुं वरी धक खाईंदासीं। छो त माण्हू इहो कूड़ ॻाल्हाइणु ठहणु वरी फिरणु इनखे ज़िंदगी जो मामूल बनाए छॾियो आहे। छो त बेकावली जेका असांखे सियासत सेखारी, उन सियासत जो सॼो बुनियादु कूड़ ते ऐं ठगी ते आहे। पर ख़ुदा जी जेका सियासत आहे उहा ॾाढी चिठी आहे। ख़ुदा ॾिसो पंहिंजे नबी खे चवे थो त केॾियूं बि तकलीफ़ूं अची वञनि, सॼी दुनिया तुंहिंजी मुखालिफ़ थी। हक़ जो जेको बि माण्हू आहे, जेको हर्फ़ हक़ानी जंहिंजे दिलि में आहे, जेको अखर अलफ़ जो जेको पढ़े थो, उनजे लाइ ख़ुदा चवे थो त भले सॼी दुनिया ऊंधी थी पवे, सॼी दुनिया हिकिड़े पासे थी पवे ऐं तव्हांखे हू गैर उसूली तौर ते हलाइणु चाहे थी, तव्हांखे झुकाइणु चाहे थी, तव्हां सां अजाई मफ़ाहमत करणु चाहे थी, मसलहत करणु चाहे थी, तव्हां हुनजी परवाह न कयो। उन करे ए रसूल तोखे उनजी का बि कान कान्हे त तूं उन्हनि माण्हुनि सां कंहिं बि क़िस्म जी मसलहत या मफ़ाहमत करी। तूं वधि खां वधि ख़ुदा जे कानूननि ते अमल कंदो रह। माना ॻाल्हि ॾाढी चिठी करे छॾी, ॾाढो सवलो जेको आहे ॾस ॾेई छॾियो त ख़ुदा जे कानूननि ते अमल कंदो रह। हाणे ख़ुदा जा कानून माण्हू खे सम्झाइणा आहिनि ऐं घणे भाङे माण्हुनि खे ख़बर बि आहे ऐं माण्हू ज़िंदगी में ख़ुदा जे उन्हनि सुठनि कानूननि ते अमल कंदा बि रहिया आहिनि ऐं कनि बि था। ऐं जेके कंदा उहे ॾाढे सुठी ज़िंदगी गुज़ारींदा। उन्हनि जो जेको ज़िंदगी जो जेको चलंदो आहे, जेको सिस्टम आहे, ॾाढो ख़ूबसूरत गुज़रंदो। माना उन्हनि जो मक़सदु इहो त तूं इहो हुकुम आहे या सलाह बि सम्झो या हिदायत बि सम्झो या रहनुमाई बि सम्झो त तूं ख़ुदा पंहिंजे नबी खे थो चवे त तूं वधि खां वधि ख़ुदा जे कानून ते अमल कंदो रह। अहिड़ी तरह तुंहिंजी हर विख, अहिड़ी तरह हर तुंहिंजो कदम, तुंहिंजी हर मंज़िल, तुंहिंजो हर पाणो मंज़िल मक़सूद ताईं तोसां गॾु हलंदो ऐं तूं ज़रूरु मंज़िल माणींदे। हाणे इहा हिदायत, इहो हुकुम ख़ुदा पंहिंजे नबी खे। हाणे जॾहिं ख़ुदा पंहिंजे नबी खे इहो हुकुम थो करे त असांखे छा करिणो आहे? छा असीं बि माण्हुनि खे हुकुम कंदा रहूं? जेके ख़ुदा पंहिंजे नबी खे हुकुम करे वियो, उनखे जेके हिदायतूं ॾेई वियो, हाणे असांखे उन्हनि हिदायतनि ते अमल करिणो आहे। हाणे इहे असांखे हाणे माण्हुनि खे ॻाल्हियूं ॿुधाइणियूं न आहिनि। हाणे उहो पाण बि उन ते अमल करिणो आहे ऐं माण्हुनि खे बि उन ते अमल कराइणो आहे। फ़र्ज़ु करियो जेकॾहिं आउं ॿिए कंहिंखे अमल नथो कराए सघां त आउं पंहिंजे औलाद खे त अमल कराए सघां थो। जेका ॻाल्हि सुठी आहे, जेका ॻाल्हि आउं पाण करियां थो, उन ॻाल्हि खे आउं पंहिंजे औलाद ते अप्लाई करे सघां थो। जेकॾहिं को क़ौम जो लीडर आहे त उहो क़ौम जो लीडर पाण उन सुठनि ॻाल्हियुनि ते जेकॾहिं अमल करे थो, उनखे अमल करणु खपे त पोइ हू उनखे घुरिजे त जेके उन जा जेके फॉलोअर आहिनि, उन जा जेके मेंबर आहिनि, उन जा जेके कारकुन आहिनि, उन्हनि खे उन्हनि ते अमल कराए। फ़र्ज़ु करियो त इहे ख़ुदा जा जेके कानून, इहे बि एतिरा घणा न आहिनि, एतिरा मुंझियल न आहिनि जो असां मुंझी वेही रहूं त ख़ुदा जा कानून अलाए कहिड़ा आहिनि।
ऐं उहे ख़ुदा जा कानून बि असीं हिन जेको आहे सो हिन ख़ुदा जी धरती ते लतीफ़ जी धरती ते सभिनी माण्हुनि खे ॿुधाईंदा ईंदासीं। ऐं फ़तकर ख़ुदा जेको असांखे घुरे थो, छा थो घुरे? कोशिशि। असांखे कोशिशि करणी आहे, नतीजा ख़ुदा कढंदो। हाणे ही लतीफ़ जी हेॾी वॾी हिदायत, हाणे असुल कर असीं जेके माण्हू ख़ुदा खे घुरण था चाहिनि, जेके माण्हू पीढ़ी खे पसंदि था चाहिनि, जेके माण्हू हिन दुनिया खे ख़ूबसूरत ॾिसणु था चाहिनि, हाणे उहे माण्हू जेकॾहिं हिन ख़ुदा जे लतीफ़ जे बैत ते हलनि, जे तूं थी अलाह जो त आलम सभु सदो। इहो अलॻि मौज़ू आहे, हिन ते अॻिते ॻाल्हाईंदासीं त छा इंसान खे अलाह थियणु घुरिजे? इंसान अलाह थी सघे थो? छा इंसान खे अलाह ख़लकियो आहे? या अलाह केतिरा आहिनि जेके इंसान ख़लकींदो रहे थो, पंहिंजे मफ़ादनि जा ख़ुदा, पंहिंजे मर्ज़ी जा ख़ुदा, पंहिंजे जज़्बनि जा ख़ुदा। माण्हू जेका शइ सही सम्झे थो, हाणे जेकॾहिं ॿ माण्हू विढ़नि था, हाणे जेकॾहिं चर्चिल आहे उहो बि जॾहिं हमलो थो करे उहो बि ख़ुदा खां दुआ घुरे थो, जेकॾहिं हिटलर आहे उहो बि जेकॾहिं ख़ुदा खां दुआ थो घुरे, जेकॾहिं दुश्मन सां विढ़े थो, त छा उहो ख़ुदा खे पंहिंजे तरफ़ झुकणु था चाहिनि? छा ख़ुदा माण्हुनि जी मर्ज़ी सां जेको आहे अमल कंदो, नतीजा कढंदो? नतीजा ख़ुदा खे पंहिंजे मर्ज़ी सां कढणा आहे, ऐं उहे नतीजा निकिरंदा, माण्हू जेको अमल कंदो उन हिसाब सां नतीजा निकिरंदा। ऐं उन में असांखे जेको लतीफ़ जेको हिदायत थो करे, जेका रहनुमाई थो करे या जेको हुकुम थो ॾिए, उहो बि एॾो ॾुखियो न आहे जेको असांखे सम्झ में न अचे। ऐं लतीफ़ थो चए त जे तूं थिए अलाह जो, अलाह न थी, अलाह जो थियणो आहे। जे तूं थिए अलाह जो त आलम सभु सदोए, मन लहुल मौला फलहुल कुल, पिरनि पाण उतोए, कपर कीन कंदोए, वाम लहरनि गॾियो। हींअर असीं जिन ख़तरनि में आहियूं, जिन असीं ख़ौफ़ में आहियूं, उहे ख़ौफ़ तॾहिं ख़तमु थी वेंदा हुआ जॾहिं असीं हुन ख़ुदा जे कानून ते हलंदासीं ऐं असीं अलाह जा थींदासीं। हाणे अॻिते वरी असीं इहो जेको क़ुर, इहो जेको असांखे इल्मु ख़ुदा जो वही जो जंहिं दुनिया जे वॾे माण्हू ॾिनो आहे, हाणे असीं उनजी ज़िंदगी पढ़ंदासीं ऐं उन ते थोरी नज़र विझंदासीं ऐं ॾिसूं त हुन ज़िंदगी में केॾा ख़ूबसूरत जेका कमु कया आहिनि। ऐं असांखे बि जेको आहे सो सलाद क़ाइमु करणी आहे, उनजी पैरवी करणी आहे। सलाद क़ाइमु करण जो मतिलबु ई इहो आहे त ख़ुदा जे उन कानून ते हलणो आहे जंहिं ते नबी सगोर अमल कयो ऐं उन सां हिकिड़ो लतीफ़ ऐं ख़ूबसूरत निज़ाम बणिजी पवंदो। महिरबानी, वरी अॻिते इन सिलसिले खे जारी रखंदासीं।